सभिनी प्यारनि दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम या अली अलैहिस्सलाम मदद। दोस्तों मौसम जी ॻाल्हि कंदासीं त फ़िलहालु को बि ख़ासि बरसाती सिस्टम सिंध में नज़र न पियो अचे। फ़िलहालु हिकु हफ़्ते ताईं के बि ख़ासि बरसाति जा इम्कान रहनि। हिकु सिस्टम जेको सुभाणे परी राजस्थान जे ओलह वारनि इलाइक़नि में कुझु बरसाति वसाईंदो, ओभर वारनि इलाइक़नि में। बहरहाल उते बि कोई ख़ासि सिस्टम मौजूदु न आहे, सिर्फ़ु आसरात आहिनि। हिन जे करे थरपाक जा काफ़ी दोस्त पोइ वीडियो में पुछी रहिया हुया 26-27 तारीख़ ते हिकु सिस्टम गुजरात राजस्थान में अचे पियो। उन सिस्टम मां थरपारकर में के बि ख़ासि इम्कान न आहे, न ई थरपारकर में के आसरात आहिनि। सिर्फ़ु अगरि ॻाल्हि कयूं त हल्को फुल्को जेको झूड़ आहे उहो अची सघे थो, बाक़ी ख़ासि बरसाति जा इम्कान थरपारकर में न आहिनि। त पंहिंजो कमुकार जारी रखो, बरसाति जा इम्कान थिया तव्हां सां गॾु हूंदासीं। यादि रहे त एल-नीनो जी सीज़न हले पई ऐं एल-नीनो जॾहिं बि हूंदो आहे मॉनसून कमज़ोर हूंदो आहे। हाणे सिर्फ़ु दुआ आहे त को मग़रबी सिस्टम बि अचे जंहिं मां उत्तर सिंध या ओलह सिंध उन खां पोइ विचोले सिंध में बरसाति थिए। ॾखण सिंध जी पहिरीं ॻाल्हि कंदासीं, उनखां पोइ उत्तर सिंध जे मौसम जे बारे में तव्हांखे मालूमात ॾींदुसि। सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं ॾखण सिंध, थरपारकर, उमरकोट, मीरपुर ख़ासि ऐं इन्हनि इलाइक़नि में अगरि ॻाल्हि कयूं त मतिलबु त ॾखण जी बहितरीनु हवा लॻण जा इम्कान आहिनि। बदीन, ठठा, सजावल, कराची, हैदराबाद, नूरीबाद, टुंड मोहम्मद खां टुंड ओलिया, इन इलाइक़नि में हल्का फुल्का सामूंडी ककर बि हूंदा। उन सां गॾु ॾखण जी बहितरीनु हवा हूंदी। ॾखण जी हवा कुझु ॾींहं पहिरीं घटि थी हुई, अचण वारा जेके ॾींहं आहिनि इन्हनि में अञा बि कुझु हवा में इज़ाफ़ो थी सघे थो, जंहिं मौसम जेको आहे बहितरीनु हूंदो, गर्मी जो ज़ोर जेको आहे ख़तमु थी वेंदो ऐं सामूंडी ककर बि हूंदा, जंहिं सबबु कुझु इलाइक़नि में सामूंड लॻ जेके इलाइक़ा आहिनि साहिली पटी जा ऐं कराची जा कुझु इलाइक़ा आहिनि, उन इलाइक़नि में कुझु बूंदा बांदी बि थी सघे थी। दोस्तों हाणे विचोली सिंध जी ॻाल्हि कयूं त विचोली सिंध ज़िला सांगड़ आहे, नवाबशाह आहे, उनखां पोइ ओलह सिंध, दादू, सेवण शरीफ़, इन इलाइक़नि में बि मौसम जेको आहे ज़बरदस्तु हूंदो। बहरहाल ख़ासि करे ज़िला सांगड़ ऐं नवाबशाह में उते ॾखण जूं हवाऊं सुठियूं हूंदियूं ऐं उनखां पोइ ओलह सिंध ज़िला दादू आहे, सेवण शरीफ़ आहे, वाई पांधी, इन इलाइक़नि में गर्मी जो ज़ोर हूंदो ऐं ॾखण जी हवा बिल्कुलु बंदि हूंदी, इन जे करे में गर्मी वधीक हूंदी। ऐं उन सां गॾोगॾु अगरि ॻाल्हि कयूं त कुझु लोकल एक्टिविटी ठही सघे थी, जंहिं सबबु कुझु इलाइक़नि में ककर थियण जा चांस आहिनि, किथे किथे हल्की दरमियानी गजगोड़ सां गॾु बरसाति थी सघे थी। बाक़ी कोई ख़ासि सिस्टम उते मौजूदु न आहे। उत्तर सिंध जी ॻाल्हि कयूं, ज़िला खैरपुर आहे, नौशरो फिरोज़ आहे, सखर, लाड़काना, कंबर शदादकोट, जेकबाबाद, कशमोर, मीरपुर माथेलो, इन इलाइक़नि में मतिलबु त कहिड़ा ख़ासि बरसाति जा चांस न आहिनि। बहरहाल ॾखण जी हवा सिर्फ़ु राति जे टाइम कुझु वक़्तु लॻण जा इम्कान आहिनि, जंहिं सबबु मौसम कुझु बहितर रहण जा इम्कान राति जो, बाक़ी ॾींहं जे वक़्तु ॾखण जी हवा बिल्कुलु बंदि थी वेंदी, इन जे करे गर्मी जो माहौल थी वेंदो। बहरहाल हू बि इन इलाइक़नि में सेप्टेंबर ऐं अक्टूबर जी 15 ताईं जेका आहे गर्मी ज़बरदस्तु हूंदी आहे, छो त ॾखण जूं हवाऊं जेके आहिनि उते बंदि थी वञनि थियूं। अञा बि अगरि ॻाल्हि कयूं त कुझु इन्हनि इलाइक़नि में मग़रबी सिस्टम जा आसरात थी सघनि था, छो त पंजाब में हिकु मग़रबी सिस्टम आहे, उनखां पोइ बलोचिस्तान में बि ककर ठहनि पिया। थी सघे त उत्तर सिंध जे कुझु इलाइक़नि में ककर ठही सघनि, जंहिंखे असां लोकल ककर चवंदा आहियूं, उहे ककर ठही विया त कुझु इलाइक़नि में हल्की दरमियानी बरसाति ॾेई सघनि था। बाक़ी को ख़ासि सिस्टम उत्तर सिंध में नज़र न पियो अचे। त सिंध बलोचिस्तान में जेको मौसम आहे ख़ुश्क ऐं गरम रहण जा इम्कान आहिनि, के बि ख़ासि बरसाति जा इम्कान न आहिनि। पहिरीं बि चई चुको आहे, अॼु बि चवां पियो, मौसम आहे इन में का बि तब्दीली थिए थी, इनशाला उनजी मालूमात तव्हां ॿाहिरनि खे इन पेज ते ॾींदासीं। त महिरबानी करे जेके नया दोस्त आहिनि उनखे गुज़ारिश आहे असांजो इहो पेज आहे इनखे फॉलो कयो। महिरबानी कुर्ब।